अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 जनवरी ट्यूसडे, सुबुह जा 11:15 थिया आहिनि ऐं मां कंटिन्यू कमु पई कयां। 4 जेके ब्लॉक्स जी मां कटिंग करे रखी, उन मां 3 मां ठाहे वई आहियां। ठीकु आहे, हीअ 3 कंप्लीट आहिनि ऐं उन सां गॾु गॾु चौथों जेको आहे उहो प्रोसेस में आहे। ऐं मां सुबुह खां जेको आहे इहो बि कमु कयो ऐं उन सां गॾु गॾु मां जेके बि फेसबुक वारियूं मुंहिंजूं वीडियोज़ हुयूं उहे मां अपलोड कयूं यूट्यूब ते। उन में बि चङो टाइम लॻो, छो त डाउनलोड कर अपलोड कर त हुन में वक़्तु लॻी थो वञे। ठीकु आहे, ऐं प्रॉपर नाश्तो न कयो आहे, हाणे लॻी आहे बुख त हलूं था किचन में। ऐं मुंहिंजे टीवी जेका आहे मां हिते कंप्यूटर ते हलाए छॾी आहे, त उहो ॿुधंदी रहंदी आहियां। टीवी बि मुंहिंजे लाइ ॿुधण जो ई कमु आहे। थांव हिते धोता पिया आहिनि, खीर कढ़ी वियो आहे। सो हाणे मां कुझु खाईंदमि, ख़बर न आहे छा खाईंदमि। कुझु फ्रूट आहे ऐं हाणे भाॼी वारो आयो त उनखां वरितमि मां टमाटर, थोरा सस्ता हुया त मां वधीक वठी छॾिया। अॼु 30 रुपया किलो मिलिया आहिनि ऐं गोभी वरिती अथमि, इहा लंच में ठाहींदमि। हिन महिल अलाए छा थी खावां, छा पियो आहे, छो त मां सुबुह पंहिंजी मानी न पचाई, सिर्फ़ु मासी मानी पचाई। थोरो ॿोड़ पियो आहे ऐं हीअ ब्रेड खणां थी, कुझु इहो खाईंदमि, कुझु फ्रूट खाईंदमि। उनखां पोइ अॻियां कंटिन्यू कंदासीं, छो त असां यको विया न आहियूं इलाही ॾींहंनि खां वीकली बाज़ारि, त फ्रूट ऐं सब्जियुनि जी थी वई आहे कमी। हिन भाॼी वारे खां वठां त अथी रोज़, पर मज़ो न हूंदो आहे, उहो क्वालिटी न आहे हिन जी भाॼीअ में एॾी सुठी। हुतां मूंखे ॾाढियूं सुठियूं फ्रेश ज़बरदस्त भाॼियूं मिलंदियूं, सो हाणे थोरो खाई वठां। मुनो हिकु थियो आहे ऐं मां ॿाहिरि अची वियमि ऐं ॿाहिरि इन करे आयमि त मूंखे 1-2 कॉल्स करणी हुयूं ज़रूरी, ऐं अंदरि असांखे सिग्नल्स न हूंदा आहिनि। इन करे सीउ हुजे, झुड़ हुजे, मींहुं हुजे, उस हुजे, मूंखे फ़ोन कॉल करण लाइ या त ॿाहिरि अचिणो पवंदो आहे या मथे हुजूं त पोइ उते सही सिग्नल्स हूंदा आहिनि। सो बहरहाल आयमि त वरी हिननि सभिनी खे पाणी बि ॾिनमि। एलोवेरा मुंहिंजी बिल्कुलु सुठे नमूने लॻी वई आहे, फस्ट क्लास फ्रेश। जेको मूंखे भउ त न लॻंदी, त उहो भउ हाणे कोन्हे। हिननि सभिनी खे पाणी ॾिनो अथमि प्लांट्स खे, ऐं हिननि सभिनी खे मां बारिश वारो पाणी ॾिनो आहे, छो त उहा बाल्टी भरी पई हुई। हिननि ॿाहिरनि खे त हिननि सभिनी खे बि बारिश जो पाणी ॾिनो अथमि। अंदरि जेतिरा बि प्लांट्स आहिनि सभिनीनि खे बारिश जो पाणी ऐं अञा पियो आहे जेसिताईं खपाए। ऐं हिननि में एतिरो त बारिश जो पाणी पियल आहे जो हिननि खे पाणी जी ज़रूरत ई कोन्हे, मिटी हिननि जी फुल आली लॻी वई आहे। त बाक़ी जेके अंदरि शेड में हुया उन्हनि खे ॾिनमि पाणी। हिननि में बि सभिनी में मींहं जो पाणी पियल आहे, त तबरुक जे तौर ते उहो पाणी मां बचाए रखियो आहे। हिननि खे वरी मां थोरो घणो आम पाणी ॾिनो जेको असांजे नलके जो आहे। सो हाणे हलां थी अंदरि त जीअं मां लंच जी तयारी करे सघां। मुनो हिकु थियो आहे, ॿोड़ चाढ़े दम ॾींदमि, पोइ निमाज़ पढ़णु वेंदमि, पोइ मानी पचाईंदमि। त हिते घणा ई कम आहिनि, पर हिन सॼे खे मां छॾे ॾिनो आहे। हीअ मुंहिंजो अञा ताईं मिनीएचर गार्डन वीरान लॻो पियो आहे, छो त मां हाणे इन ई इंतज़ार में आहियां त बसि नेक्स्ट मंथ जेको आहे बहार जी मुंद हूंदी इंशाअल्लाह, त पोइ मां कुझु 1-2 नवां प्लांट वठंदमि, कुझु हिते तब्दीलियूं आणींदमि, थोरियूं घणियूं। ज़ाहिर एॾो घणो त मां चेंज नथी करे सघां। हिते हमेशह खां मुंहिंजी दिलि चवंदी आहे त कोई सीटिंग अरेंजमेंट हुजे या बेंच हुजे या 2 चेयर्स पयूं हुजनि, त पर पोइ मां इहे हेॾियूं सारियूं शयूं किथे रखां। तंहिंजे करे बहरहाल ॾिसंदमि अलाए छा थी कयां। सो हाणे हलूं था लंच जी तयारी करणु। 3:45 थिया आहिनि ऐं मां अञा ताईं लंच न कयो आहे, छो त 3 थी विया। उन महिल अञा मानी बसि तयारी हुई त मुंहिंजे लाइव अचण जो टाइम थी वियो, त मूंखे बिल्कुलु बि फुर्सत न हुई। सो हीअ मां अॼु जो मुंहिंजो कमु आहे जेको मां ठाहियो आहे लाइव में फेसबुक पेज ते, ऐं हाणे खाईंदमि मानी। सुराणे ते खीरा कटे रखी वई, सुराण मानी खाई वई आहे। गोभी पचाई, उन में मां हिकिड़ो मच्छीअ जो आख़िरी बचियल पीस हो उहो बि विधो, ऐं मुंहिंजी मानी हिते ढकियल पई आहे। सो हाणे मां लंच कंदमि। सांझी निमाज़ असां ॿिन्ही पढ़ी वरिती आहे, ऐं मुंहिंजी कुकिंग क्वीन हिते अलाए छा थी पचाए, अरेबियन हरीसा। वरी जग बि कढियो अथई नओं, वाह वाह, ठीकु आहे। हलो, थांव इस्तेमालु करण लाइ हूंदा आहिनि। सो हीअ हिते लॻी पई आहे, ऐं राति जी मानीअ में जेको आहे हिकिड़ो त इहो थी पचाए। मूंखे ख़बर न आहे मां खाईंदमि या न खाईंदमि, पर मां टेस्ट ज़रूरु कंदमि, ठीकु आहे। उनखां अलावा मंझंदि वारो ॿोड़ बचियो पियो आहे न, हा, हिते मंझंदि वारो ॿोड़ बचियल आहे, ऐं मां त मानी पचाए इन सां ई खाईंदमि। ऐं मां लंच बि जेको आहे देरि सां कयो आहे, इन करे तकड़ि में मूंखे काई बुख न आहे। हाणे मां जेको आहे न हलां थी पंहिंजे कमरे में, ऐं हीअ आख़िरी जेको रहियल हिकिड़ो टच आहे ब्लॉक आहे उहो पूरो कंदमि सिबी। ऐं उनखां सवाइ सुराण
अगर तू रिकॉर्ड करे न त मुंहिंजो आवाज़ ईंदई मशीन जो दरवाज़ो बंदि कजांइ। सो मां हाणे हिते वियां थी, हे आख़िरी बचा बसि इहो कंप्लीट करे वठां, उन खां पोइ जेको आहे डिसाइड कंदमि त हिननि खे ॻंढियां कीअं, कहिड़े कलर जी पटीअ सां ॻंढियां जंहिंमें हे वधीक नुमाया लॻनि। सो फ़िलहालु बसि हे सिबजी वेंदो इनशाला 5-10 मिंटनि में। फाइनली ही आख़िरी वारो बि पूरो थी वियो ऐं मुंहिंजा ही 18 ई जेके ब्लॉक्स आहिनि कंप्लीट आहिनि। ऐं हीउ ॾिसो बास्केट ख़ाली, छो त मां हीउ ॻणे करे कटिंग कई ऐं अहिड़े क़िस्म जे हिन कपिड़े जूं कुझु सनियूं सनियूं एतिरियूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं या पटियूं बचियूं आहिनि, बाक़ी हे कपिड़ो ख़तमु थी वियो। ऐं शुक्र अलाह जो त बाक़ाइदा अचे आख़िर में ख़तमु थियो आहे। ऐं हिकिड़ा टे स्क्वायर, हा 3 स्क्वायर सिर्फ़ु ॻंढ सां ठहिया ऐं ज़ाहिर आहे मूंखे कलर पूरो करण लाइ ॻंढ विझणा पवंदा आहिनि ऐं बाक़ी सॼा त ईअं ई सिधा सिधा निकिता। सो ही हाणे रखूं था हिन कलेक्शन में, असांजा 18 थी विया पूरा। हाणे मां सोचां थी त मां हिन खे कहिड़े कलर सां ॻंढियां। सो 2-3 कलर्स मां हिन में रखी ॾिसंदमि, अॼु त कोन थी ॻंढियां, बसि पूरा थी विया मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे। अॼु में सम्झो मां 4 ठाहिया आहिनि त ॾिसंदमि त कहिड़े कलर सां सूट थो करे वधीक। सो ही ब्लॉक्स कंप्लीट आहिनि, ॾाढी प्यारी रिली ठहण वारी आहे ऐं फ़िलहालु कोई आइडिया न आहे त मां छा कयां। सो उहो ई ॻाल्हि आहे त रखी ॾिसंदमि त कंहिंसां थो सूट करे ॻंढणु, पोइ उन सां मां ॻंढणु शुरू कंदमि। ऐं हाणे तव्हां सां कयां थी थोरी देरि कचहरी, छो त मूंखे मानीअ जो टेंशन न आहे। सो आख़िरी ब्लॉग बि पूरो थी वियो ऐं मां सोचियो त मानीअ जो त मूंखे टेंशन आहे कोन, त मां थोरी तव्हां सां कचहरी करे वठां। ऐं सॼे ॾींहुं जेको बि गुज़रियो उहो तव्हां सां शेयर कयो अथमि ऐं सुठो ॾींहुं गुज़रियो, पॉज़िटिव ॾींहुं गुज़रियो ऐं काराइतो ॾींहुं गुज़रियो अल्हम्दुलिल्लाह। बसि सिहत हमेशह ठीकु हुजे त सभु कम जेके आहिनि न सवला आहिनि ऐं इंसान खे कमु न मारींदो आहे कॾहिं बि। सो अल्हम्दुलिल्लाह सिहत ठीकु आहे बिल्कुलु। त वॉक बि कयां थी, घर जो कमु बि कयां थी, मानी बि असां ॾिसो था 3 टाइम ताज़ी पचाए खाईंदा आहियूं मोस्टली ऐं बाक़ी बचंदो आहे त ज़्यान कोन कंदा आहियूं। उहो त हाणे फ़र्ज़ु आहे रिस्क जो ख़्यालु करणु, क़दुरु करणु, अलाह ॾिए थो उहो उनजा करम आहिनि। असां बंधन में अफ़ाल कोन्हे, असां लाइक़ु बि न आहियूं, तंहिंजे करे उहो रिस्क असां ज़ाया न कंदा आहियूं। ऐं रिलीअ जा 4 ई ब्लॉग सिबजी विया। वीडियोज़ जेके डेली ठाहियां थी फेसबुक लाइ उहे अपलोड बि कयां थी। हाणे अॼु बि कयूं अथमि 2-3 यूट्यूब ते, त जीअं मुंहिंजा ॿिन्ही तरफ़नि जा जेके व्यूअर्स आहिनि उहे ॾिसी सघनि। ऐं लाइव जे करे थोरो लेंदी थी थो वञे, छो त के माण्हू कुझु ॻाल्हाइनि बि था, पुछनि बि था, जेके अचनि था उन्हनि खे वेलकम करणु त ज़रूरी आहे। त उन्हनि जो अहसान आहे मूं ते अगरि उहो अचनि था ऐं मुंहिंजे वीडियो खे जॉइन कनि था, चाहे यूट्यूब ते चाहे फेसबुक ते। सो बहरहाल त इहो सिलसिलो जारी रहंदो इनशाअल्लाह। त मां इहो चवां पई अॼु फेसबुक ते, मां चयो तव्हां परेशान न थियो, मां वटि कबाड़ो एॾो पियो आहे जो इलाही ॾींहं ताईं इहो लाइव हली सघे थो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मंझंदि जो इहो जेको बि मां लाइव खे टाइम थी ॾियां न, इहो मुंहिंजो रेस्ट टाइम हुयो, मुंहिंजी निंड जो टाइम हुयो। पोइ उनमें कॾहिं मूंखे निंड अची वेंदी, कॾहिं न अची वेंदी, पर मां रेस्ट कंदी हुअमि। हाणे छा थो थिए, खाई पी नमाज़ पढ़ी ऐं इन विच में सुबुह खां मां शयूं बि जमा कंदी रहंदी आहियां, टेबल ते रखंदी रहंदी आहियां, जेको जेको यादि ईंदो आहे त मूंखे अॼु छा छा खपंदो त उहो बि रखंदी वेंदी आहियां। ऐं पोइ बसि जीअं ई मां 3 बजे हूअं हंध में हूंदी हुयमि, हाणे 3 बजे जेको आहे मां लाइव हूंदी आहियां। त मूंखे सुठो थो लॻे त मुंहिंजो इहो टाइम बि बचे थो। बाक़ी रहियो सुवालु आराम जो, त जॾहिं थोरो थकियमि अगरि मां रेगुलर करे करे डेली वारो पंहिंजो वीडियो त छॾे बि ॾींदमि, पोइ ट्वाइस अ वीक या वंस इन अ वीक, ठीकु आहे। सो ॾिठो वेंदो, उहो उन महिल डिसाइड कंदमि। ऐं पोइ नतीजो ख़बर आहे छा आहे, जो मां निमाज़ महिल खां उथां थी, पोइ राति जो मूंखे ॾाढो जल्दी निंड वठी थी वञे, ॾाढो मज़े सां सुम्ही थी पवां। वरी फजर जो जेसि ताईं अलार्म वॼंदो आहे पोइ मुंहिंजी अखि खुलंदी आहे। त इहो ॾाढो हिकिड़ो सुठो आहे। ऐं तड़पां थी शाम जो चांहि पीअण लाइ, तॾहिं बि नथी पीआं, छो त पोइ मुंहिंजी निंड फिटी वेंदी आहे। ऐं निंड मूंखे ॾाढी प्यारी आहे, जॾहिं त माण्हू ॾींहं जो बि न सुम्हे। मां खणी फिज़िकली का एॾी मुशक़त नथी कयां, पर कमु त सॼो ॾींहुं कयां थी, मसरूफ़ियत सॼो ॾींहुं आहे। विच विच में मां वेही रहंदी आहियां, टेक ॾियणी हूंदी आहे मूंखे लाज़मी। त बसि कुझु रीज़न्स जे करे मूंखे रेस्ट करिणो ई करिणो हूंदो आहे हर हाल में। त उहो रेस्ट टाइम मां पाण खे अधु कलाक या जेतिरो बि थी सघंदो आहे ॾींदी आहियां। कॾहिं लेटी पवंदी आहियां, कॾहिं सोफ़े ते टेक ॾेई वेही रहंदी आहियां पेर मथे करे। त उहो मूंखे पाण खे टाइम ॾियणो आहे, छो त जान त जहान आहे। सिहत खां मथे दुनिया में कुझु बि न आहे। तंदुरुस्ती 1000 नेमत आहे, इहा चवणी आहे, यानी 1000 नेमतुनि जे बराबरि हिकिड़ी तंदुरुस्ती आहे। त पंहिंजो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे, छो त सिर्फ़ु पंहिंजो ख़्यालु न रखिबो त बाक़ी कुझु कोन्ह थींदो। त ज़िंदगी जो इहो सिलसिलो जारी आहे, अलाह जा करम आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां तव्हांखे
अर्ज़ु कंदमि त वॉक कयो, हर हाल में वॉक कयो, एतिरो सुठो असरु सिहत ते पए थो। जेकॾहिं बीमार आहे कोई मामा गुरको डायबिटिक आहे त यकीन कयो शुगर कंट्रोल में थी रहे, या जे नौजवान बि आहियो, तव्हां औरतूं आहियो, मर्द आहियो, जेके बि ॾिसण वारा आहियो, जेकॾहिं तव्हां तंदुरुस्त आहियो त उन तंदुरुस्तीअ खे क़ाइमु रखण जे लाइ कुझु वॉक कयो, जॉगिंग कयो, रनिंग कयो, जंहिंखे जेका सहूलियत हुजे, एक्सरसाइज़ कयो, हिकिड़े हंधि बीही बि करे थी सघिजे। उन सां इंसान जो जिस्म फिट रहे थो, दिमाग़ु ताज़ो तवानो रहे थो, बुख थी लॻे, निंड सुठी थी अचे, ऑटोमेटिकली माण्हू हिकिड़े सिस्टम में, हिकिड़े टाइम टेबल में ॿधिजी थो वञे, ऐं उहो बेस्ट आहे इंसान जी ज़िंदगीअ जे लाइ। सो ॾाढो ज़रूरी आहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, खाधे पीते में पंहिंजो ख़्यालु रखो। जेका बि बेएहतियाती बदपरहेज़ी, भले तंदुरुस्त माण्हू छो न हुजे, उनखे बि बीमार थी करे छॾे। बीमार खे त परहेज़ करणी ई हूंदी आहे। सो बहरहाल ॾाढो ज़रूरी आहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु। इहो यादि रखो त हीअ जान, हीअ ज़िंदगी अलाह जी अमानत आहे, उन सां मश्किरी मज़ाक़ लापरवाही नथी करे सघिजे। माण्हू अक्सर कंदा आहिनि, बिना पाणी जे गोरियूं फके वेंदा आहिनि, पाण खे ॾाढो माना बहादुर सम्झंदा आहिनि। ग़लति आहे इहो। सेल्फ मेडिकेशन करणु ग़लति आहे, इलाजु न कराइणु ग़लति आहे। सुनत आहे इलाजु कराइणु। छो आहे सुनत? छो त ज़िंदगी अलाह जी अमानत आहे, असांजी थोरी आहे। अख़्तियारी कोन्हे पंहिंजे मथां, जॾहिं चाहे मोटाए वठे, ख़बर बि न पवंदी साह निकिरी वञे बंदे जो। त असांखे पंहिंजो ॾाढो ख़्यालु रखिणो आहे, अलाह खे जवाबु ॾियणो पवंदो इन्हनि लापरवाहियुनि जो बि। त तव्हां ॾिसो त जॾहिं माण्हू ॿिए खे थो मारे त क़तल जो जेको गुनहगार थो थिए, पर जॾहिं पाण खे थो मारे तॾहिं बि उहो ओतिरो ई गुनहगार थो थिए, तो जान वरिती कंहिंजी बि, चाहे पंहिंजी या ॿिए जी। त पोइ पंहिंजी सिहत सां ईअं मज़ाक़ करणु, पंहिंजो ख़्यालु न रखण बि असां जवाबु थींदासीं। सो प्लीज़ पंहिंजो ख़्यालु रखो, पाण सां प्यारु कयो। मां पाण सां ॾाढो प्यारु कंदी आहियां, बे इंतिहा। ॿारनि बचनि सां, मुंहिंजे घर सां, हर शइ सां प्यारु पंहिंजी जाइ ते इंतिहाई आहे, पर मूंखे पाण सां बि ॾाढो प्यारु। आई लव माई सेल्फ। सो मां पाण खे स्माइल ॾींदी आहियां आईने में, मां पाण खे गिफ्ट ॾींदी आहियां, मां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदी आहियां। ऐं जेकॾहिं मूंखां कॾहिं लापरवाही थी बि वेंदी आहे, इंसानु आहियां, त मां बैलेंस करण जी ॾाढी कोशिशि कंदी आहियां। त अहद कंदी आहियां त न कंदमि ईअं। पोइ इलाही ॾींहं मां उन शइ खां, उन ग़फ़लत खां परे रहंदी आहियां जेका मां करे चुकी हूंदी आहियां। सो पंहिंजो ख़्यालु रखो। तव्हां ठीकु हूंदव त तव्हांजा सभु मामला बाक़ी बि ठीकु रहंदा। पंहिंजे लाइ वक़्तु कढो, पाण खे टाइम ॾियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यारु, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।